आईनी तमीम ते डेडलॉक बरकरार खास कमेटी जो इजलास सुभाणे ॿीहर तलब। मुस्लिम लीग नून PPTI JUI आईनी तरमीम जो मसवदो खास कमेटी में पेश करे छॾियो। बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवणु आहे त आईनी तरमीम जे लाइ हुकूमत जा नंबर पूरा आहिनि, पर समूरनि सियासी पार्टियुनि सां मशवरो कयो वेंदो। पार्लियामानी कमेटी जे इजलास में समूरनि सियासी पार्टियुनि पंहिंजी राय पेश कई। आईनी तरमीम जे लाइ सभिनी सियासी पार्टियुनि खे लचक मुज़ाहिरो करणो पवंदो। पार्लियामेंट की बारादस्ती जमहूरियत के कानून साज़ी तमाम घनी अहम है। कानून साज़ी में कंहिं खे फ़ायदो पहुचाइण की का भी सोच न है। एक शख्स वटि अख्तियार हुअण सां मसला अदा थींदा आहिनि। इदारनि खे मज़बूत करणो पवंदो। सुप्रीम कोर्ट तरफ PTI के इंटर पार्टी इलेक्शन फैसले खिलाफ नजरसानी दरख्वास्त बुधनी मुलतवी। चीफ जस्टिस काजी फैज़ी सां रिमार्क्स ने चयो आहे तहरीक इंसाफ केस में देर जा तरीक़ा इस्तेमाल करे रही है। बुधनी मुलतवी कई थी, पर सच ॻाल्हाइण घुर्जे। वो इंसाफ जूं घुर्जूं पूरी करण लाइ बुधनी मुलतवी करे रहिया आहिनि। बलोचिस्तान के इलाइक़े दकी में हथियारबंदनि जो हमलो। कोयले की खाणनि ते कम कंदे 20 पोरहत मारिजी विया, 7 ज़ख़्मी। वाक़िअ ख़िलाफ़ शटबंद हड़ताल, मक़तूलनि जा लाश रखी धरणो। बलोचिस्तान के वॾे वज़ीर सरफराज़ बुगटी जो चवणु आहे त दहशतगर्द हिकु भेरो ॿीहर ग़रीब औरतुनि खे निशानो बणाए ज़ुल्म जी इंतिहा करे छॾी आहे। दहशतगर्दी जी एजेंडा पाकिस्तान खे ग़ैर मुस्तक़िम करणु आहे, खे अंजाम ताईं पहुचायो वेंदो। हिकु बेगुनाह जे क़त्ल जो हिसाब वठंदा। औरतुनि जो रथ रायगान न वेंदो। सदर आसिफ ज़रदारी ऐं वज़ीर आज़म शहबाज शरीफ पारां बलोचिस्तान के ज़िले दकी में कोयले खाणनि ते दहशतगर्द हमले की मज़म्मत। वाक़े की रिपोर्ट तलब। संदन चवणु आहे त हू हर क़िस्म की दहशतगर्दी के पाणा पटण के लाइ पुरज़म आहिनि। दहशतगर्दी के वाक़े में मुलविस जवाबदारनि सां कंहिं भी क़िस्म की रिआयत न कई वेंदी। हाइडल पावर प्रोजेक्ट हमले के मास्टरमाइंड समेत गिरफ्तार 2 दहशत मारिजी विया। CTD तर्जमान जो चवणु आहे त मोहम्मद हुसैन ऐं अयाज़ उर्फ जाज़िब जेल मुंतक़ली दौरान साथियुनि जी फायरिंग में मारिजी विया आहिनि। मीरपुर मामले सहाफ़ी नसरुल्लाह गडानी केस की बुधनी 25 अक्टूबर ताईं मुलतवी। मक़तूल हसन केस जो चालान पेश करण में देर ख़िलाफ़ पिटीशन दाख़िल कराए छॾी। जांच ऑफिसर SSP तर्जुने जो चवणु आहे त केस की जांच जल्द मुकम्मल कई वेंदी। सामुंडी तूफ़ान उल्टन अमरीकी रियासत फ्लोरिडा में तबाही मचाए छॾी। 10 ॼणा फौत, 30 लख माण्हुनि बिजली की फरहमी बंद। 205 किलोमीटर फ़ी कलाक सां हलंदड़ हवाउनि सबबि हर पास तबाही जा मंज़र, जिंदगी मफलूज। घोटकी में मामूली ॻाल्हि तां क़त्ल थियल PM पुट समेत 3 ॼणनि जे वारसनि जो एहतिजाजी मुज़ाहिरो। लाश रहणो। वारसनि जो चवणु आहे त पुलिस जवाबदार धुर ख़िलाफ़ कंहिं भी क़िस्म की कार्रवाई न कई आहे। शिकारपुर में धाड़ेलनि हथां शहीद SHO सोहराब जे क़त्ल जो केस दाख़िल। चक थाणे ते दाख़िल कयल केस में 29 जवाबदारनि खे नामज़द कयो वियो। पुलिस जो गढ़ी तेगो में ॾोहारियुनि ख़िलाफ़ ऑपरेशन। SHO चवणु आहे त ॾोहारियुनि सां जंग में सिंध पुलिस जूं कुर्बानियूं ज़ाया न थींदियूं। SHO जी शहादत में मुलविस ॾोहारियुनि खे बख़्श न कयो वेंदो। कंधाकोट में खिलाफ APC के सॾ ते 3 ॾींहं बि शटबंद हड़ताल। एहतिजाजी मुज़ाहिरो। अॻवाननि जो चवणु आहे त बनी सबबि वापारी ऐं शहरी पाण खे गैर महफ़ूज़ समझी रहिया आहिनि। अमन अमल करे ॾोहारियुनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे।
भगोड़ में बुगटी बिरादरी जे 3 ॼणनि जी बाज़ियाबी लाइ वारसनि पारां एहतिजाजी मुज़ाहिरो ऐं धरणो अॻवाननि जो पुलिस जे वाइदनि ते को बि एतबार नाहे। दिलासा ॿुधी थकिजी पिया आहिनि। चइनि मौक़नि जी बादी ताईं एहतिजाजी धरणो जारी रहंदो। इंग्लैंड पाकिस्तान के इनिंग्स ऐं 47 रन्सुनि तां शिकस्त ॾेई छॾी। क़ौमी क्रिकेट टीम में रुगो 220 रन्सुनि ते ढेर। सलमान आगा ऐं आमिर जमाल जूं फिफ्टियूं बि क़ौमी टीम खे शिकस्त खां न बचायूं। क़ौमी टीम पहिरीं इनिंग्स में 556 रन्सूं ठाहे बि शिकस्त खाईंदड़ टीम बणिजी वई। ऐं पाकिस्तान क्रिकेट बोर्ड नई सिलेक्शन कमेटी जो ऐलान करे छॾियो। आकिब जावेद, अलीम डार ऐं अज़हर अली शामिल। अॻूणो क्रिकेटर असद शफ़ी क़ौमी सिलेक्शन कमेटी जो हिसो हूंदो।